कोटड़ी मोहम्मद कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। अज़हर ॿुयो जी रिपोर्ट मूजिब कोटड़ी कबीर वासी मुस्मात शीना पंहिंजे मुड़ुस शाहिद गलाल सां गॾु प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त मुंहिंजा माइट मूंखे तलाक ॾियारणु चाहिनि था, जॾहिं त मां पंहिंजे मुड़ुस शाहिद गलाल सां ख़ुशि आहियां। जॾहिं त अॼु मां पंहिंजे माइटनि जे घर मोरो में हुयसि त मूंखे मुंहिंजे माइटनि चयो त तूं पंहिंजे मुड़ुस खे तलाक ॾे। मां उन्हनि खे क्लियर जवाब ॾींदे चयो त मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, मां तलाक न ॾींदुसि। जंहिं ते मुंहिंजा माइट मूंखे धमकियूं ॾियणु लॻा। मां अॼु पंहिंजे माइटनि जे घरां निकिरी पंहिंजे मुड़ुस वटि आई आहियां त हाणे हू मूं ते कूड़ा इल्ज़ाम था हणनि त जंहिंमें का सदाकत कोन्हे। शीना जे मुड़ुस शाहिद गलाल ॿुधायो त असांजी शादी माइटनि जी पसंदि आहे। हाणे शीना जा माइट मुंहिंजा वेरी थी विया आहिनि ऐं तलाक ॾियारणु चाहिनि था, जॾहिं त असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियूं था। असांखे का तकलीफ़ कोन्हे। शीना जे माइटनि कूड़ा इल्ज़ाम हया आहिनि त शाहिद आयो आहे वठणु शीना खे, पर हू पाण अची कोटड़ी कबीर पहुती आहे ऐं उन्हनि इल्ज़ाम हया आहिनि त असांजो सामान चोरी करे विया आहिनि, जेको सरासर कूड़ आहे। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त असांखे तहफ़ुज़ न वञे, असांजी जान खे ख़तरो आहे। मसलो मुंहिंजे भाउ जे एवज़ आहियां, मूंखे ख़ुशि नथा ॾिसणु चाहिनि। मां पंहिंजे मुड़ुस तमामु ख़ुशि आहियां। इन ज़िमेदार मां आहियां, मां पाण ख़ुदि निकिरी आई आहियां घरां, त मूंखे चवनि तव्हां तलाक वठो, त मां तलाक न वठंदमि। इन ज़िमेदार मां पाण ख़ुदि आहिनि, मामूं वारा आहिनि, इन मुंहिंजा WhatsApp आहिनि, मां पाण आहियां। जेको थियो मुंहिंजे सावरनि खे कुझु न चयो वञे। मोरे मां जी मुंहिंजो मुड़ुस आहे। न अबू जी मर्ज़ी सां थी, पर मां निभाइणु चाहियां थी। मूंखे नथा ख़ुशि रखणु चाहिनि अबू वारा, चवंदा तूं तलाक वठ, पर मां न वठंदमि तलाक। कुझु बि थिए मुंहिंजा सावरा ज़िमेदार न आहे, मां पाण ख़ुदि आहियां, मां पाण निकिरी आई आहियां घरां।